अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु गिफ्ट मूं आंदो आहे त करार ड्रामे जे हवाले सां ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जे हवाले सां इहो बि तव्हांखे कंफर्म कंदुमि ऐं फ़ोन नंबर बि हिकिड़े तव्हांखे हिकु अदाकार जो ॾींदुसि इन वीडियो में। हीउ फ़ोन नंबर दोस्तो तव्हांजे कम जो आहे। इन फ़ोन नंबर में फ़ोन नंबर अदाकार खां तव्हांखे वरी ॿिनि अदाकारनि जा फ़ोन नंबर बि आराम सां मिली सघंदा ऐं हीअ अदाकार रिप्लाई बि ॾींदो व्हाट्सअप ते तव्हांखे कॉल ते बि ऐं हीअ हर कंहिंजी कॉल बि खणंदो आहे। इहो अॼु तव्हांखे नंबर ॾींदासीं दोस्तो। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हां CTV चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कयो दोस्तो। विच स्क्रीन में नंबर हिकु हिकु थी हलंदो वञे थो। इहो नंबर तव्हां लिखंदा वञो। तव्हांखे नालो बि ॿुधायूं था। इहो नंबर सॼो लिखी वठो, विच स्क्रीन में हली रहियो आहे दोस्तो। तव्हांजे लाइ असां एॾी महिनत कंदा आहियूं, महिरबानी करे तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु आहे त असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। इन जे बदिले में ॿियो कुझु न कयो। जीअं ॿिए चकर असां नंबर ॾियूं त वरी उहा वीडियो बि तव्हां ताईं पुॼी आहे। तव्हांजे लाइ भलाई थींदी, वीडियो बि तव्हां वटि पुॼंदी ऐं नंबर बि, ऐं हर अपडेट तव्हां वटि टाइम सां पुॼंदी। ऐं अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो करे छॾियो, वीडियो खे लाइक ऐं शेयर करे छॾियो जीअं कंहिं ॿिए खे बि अपडेट मिली सघे दोस्तो। उम्मीद आहे नंबर तव्हां लिखंदा वञो था, विच में हली रहियो आहे। बहितरीनु अदाकार जो नालो ॿुधायूं था तव्हांखे दोस्तो। हिन अदाकार ज़हर ज़िंदगी में जौहर ॾेखारिया हुया पंहिंजा। हिन जो नालो आहे सोढल यानी मौलाई सफ़दर। मुंहिंजो असली नालो आहे मौलाई सफ़दर। ज़हर ज़िंदगी में मुंहिंजो नालो हुयो सोढल। तव्हां सां ॻाल्हाए सघो था। ख़ुदा हाफ़िज़।